ओम शांति। अॼु जे मुंहिंजी तारीख़ आहे 15/12/2025 ऐं मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार त हाणे रूहानी बाप द्वारा रूहानी ड्रिल सिखो था। हिन ड्रिल सां तव्हां मुक्तिधाम शांतिधाम में हली वेंदा। प्रश्न: बाप ॿारनि खे पुरुषारत कराईंदा रहंदा आहिनि, लेकिन ॿारनि खे कंहिं ॻाल्हि में ॾाढो स्ट्रिक्ट रहणो खपे। उत्तर: पुराणी दुनिया खे आग लॻण खां पहिरियों तयार थियो। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप जी यादि में रही बाप सां पूरो वरसो वठण में ॾाढो स्ट्रिक्ट रहणो, नापास न थियणो। जीअं उहे स्टूडेंट नापास थींदा आहिनि त पछताईंदा आहिनि न, सम्झंदा आहिनि असांजो वर्ष मुफ़्त में हली वियो। कोई त चईंदा आहिनि न पढ़ियो त छा थियो, लेकिन तव्हांखे ॾाढो स्ट्रिक्ट रहणो। टीचर अहिड़ो ईअं न चए कि टू लेट थी वियो। ओम शांति। रूहानी बाप रूहानी ॿारनि खे रूहानी पाठशाला में डायरेक्शन ॾींदा आहिनि। वह ईअं चऊं कि ॿारनि खे ड्रिल सिखलाईंदा आहिनि। जीअं टीचर्स डायरेक्शन ॾींदा आहिनि, वह ड्रिल सिखलाईंदा आहिनि न। ये रूहानी बाप बि ॿारनि खे डायरेक्ट चईंदा आहिनि। छा चईंदा आहिनि? ॿार मनमना भव। जीअं उहे चईंदा आहिनि अटेंशन प्लीज़, बाबा चईंदा आहिनि मनमना भव। इहे जीअं हर हिकु पंहिंजे मथां महिर कंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि ॿार मामेकम यादि करो, अशरीरी थी वञो। ये रूहानी ड्रिल रूहनि खे रूहानी बाप ई सिखलाईंदा आहिनि। उहा आहे सुप्रीम टीचर। तव्हां आहियो नायाब टीचर। तव्हां बि सभिनि खे चईंदा आहियो पंहिंजे खे आत्मा सम्झो, बाप खे यादि करो, देही अभिमानी भव। मनमना भव जो अर्थ बि इहो आहे न, डायरेक्शन ॾींदा आहिनि ॿारनि जे कल्याण लाइ। ख़ुदि कंहिंसां सिखिया न आहिनि, ॿियो त सभु टीचर ख़ुदि सिखी करे पोइ सेखारींदा आहिनि। इहे त किथे स्कूल आदि में पढ़ी करे सिखिया न आहिनि। शिव बाबा इहे सिर्फ़ु सिखलाईंदा ई आहिनि। चईंदा आहिनि मां तव्हां रूहनि खे रूहानी ड्रिल सिखलाईंदो आहियां। उहे सभु आहिनि जिस्मानी ॿारनि खे जिस्मानी ड्रिल सिखलाईंदा आहिनि। उन्हनि खे ड्रिल आदि बि शरीर सां ई करणी हूंदी आहे। इन में त शरीर जी कोई ॻाल्हि ई न आहे। बाबा चईंदा आहिनि मुंहिंजो कोई शरीर न आहे, मां त ड्रिल सिखलाईंदो आहियां, डायरेक्शन ॾींदो आहियां। उन में ड्रिल सिखलाइण जो ड्रामा अनुसार पार्ट भरियलु आहे। बाबा में सर्विस भरियलु आहे न, ईंदा ई आहिनि ड्रिल सिखलाइण। तव्हांखे सतो प्रधान ठहिणो आहे। इहे त ॾाढी सहज आहे, सीधी बुद्धि में आहे। कीअं 84 जो चकर लॻाए हेठि उतरिया आहिनि। हाणे बाबा चईंदा आहिनि तव्हांखे वापसि वञिणो आहे। ईअं ॿियो कोई बि पंहिंजे फॉलोअर्स खे व स्टूडेंट खे न चईंदा कि रूहानी ॿार हाणे वापसि हलिणो आहे, सवाइ रूहानी बाप जी। कोई सम्झाए न सघे। ॿार सम्झंदा आहिनि हाणे असांखे वापसि वञिणो आहे। इहा दुनिया ई सभु हाणे तमो प्रधान आहे। असां सतो प्रधान दुनिया जा मालिक हुआसीं, पोइ 84 जो चकर लॻाए तमो प्रधान दुनिया जा मालिक ठहिया आहियूं। हिते त दुख ई दुख आहे न। बाबा खे चईंदा आहिनि दुख हरता सुख हरता, अर्थात सतो प्रधान ठाहिण वारो हिकु बाप आहे। तव्हां ॿार सम्झंदा आहियो असां ॾाढो सुखु ॾिठो, कीअं राजाई कई, इहो यादि न आहे। परंतु एम ऑब्जेक्ट त साम्हूं आहे। उहा आहे ई फूलनि जो बगीचो। हाणे त काटन सां फूल ठहिया आहियो न। हाणे तव्हां हीअं न चईंदव कि कीअं निश्चय करो। अगरि संशय आहे त विनशंती आहे। स्कूल मां पैर उठायो त पढ़ाई बंदि थी वेंदी। पद बि विनशंती थी वेंदो, ॾाढो घाटो पइजी वेंदो। प्रजा में बि कम पद थी वेंदो।
मूल ॻाल्हि आहे ही सतो प्रधान पूज्य देवी देवता ठहिणो आहे। हाणे त देवता न आहियो न, तव्हां ब्राह्मणनि खे सम्झ आई। ब्राह्मण ई अची करे बाबा साईं ड्रिल सिखलाईंदा आहिनि। अंदर में ख़ुशी बि हूंदी आहे न, ये पढ़ाई सुठी लॻंदी आहे न, अंदर में ख़ुशी बि थींदी आहे। ये पढ़ाई सुठी लॻंदी आहे न, भॻवानु वाचे आहे। भले उन्हनि श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो आहे, परंतु तव्हां सम्झंदा आहियो श्री कृष्ण ये ड्रिल न सिखलाई आहे, ये त बाप सिखलाई आहे। श्री कृष्ण जी आत्मा त भिन्न नाम रूप धारण करे तमो प्रधान ठही आहे। उन्हनि खे बि सिखलाईंदा आहिनि, ख़ुदि सिखंदा न आहिनि। ॿियो सभु कोई न कोई सां सिखंदा ज़रूरु आहिनि। इहा आहे ही सिखलाइण वारो रूहानी बाप। तव्हांखे सिखलाईंदा आहिनि, पोइ तव्हां ॿियनि खे सिखलाईंदा आहियो। तव्हां 84 जन्म वठी पतित ठहिया आहियो, हाणे पावन ठहिणो आहे। उन जे लाइ रूहानी बाप खे यादि करो। भक्ति मार्ग में तव्हां ॻाईंदा आया आहियो, हे पतित पावन। हाणे त तव्हां किथे बि वञी करे ॾिसो, तव्हां राज ऋषि आहियो न, किथे बि घुमी फिरी सघंदा आहियो। तव्हांखे कोई बंधन न आहे। तव्हां ॿारनि खे निश्चय आहे बेहद जो बाप सर्विस ते आहिनि, है न। बाप ॿारनि सां पढ़ाई जो हुजूरो कीअं वठंदा। टीचर जा ॿार हूंदा त फ्री में ई पढ़ंदा न, इहे बि फ्री पढ़ाईंदा आहिनि शिव बाबा। ईअं न सम्झो असां कोई ॾींदा आहियूं, इहा फीस न आहे, तव्हां ॾींदा कुझु न आहियो। इहे त रिटर्न में ॾाढा वठंदा आहिनि। मनुष्य दान पुण्य कंदा आहिनि, सम्झंदा आहिनि रिटर्न में असांखे मिलंदो ॿिए जन्म में। उहो अल्पकाल क्षणभंगुर सुख वठंदा आहिनि। भल मिलंदो आहे ॿिए जन्म में, परंतु उहो हेठि उतरण वारा जन्म में मिलंदा आहिनि, है न। सीढ़ी उतरंदा ई रहंदा आहिनि। हाणे जो तव्हां चईंदा आहियो उहो चढ़ती कला में वञण लाइ आहे। हाणे जो तव्हां कंदा आहियो उहो चढ़ती कला में वञण लाइ आहे। कर्म जो फल चईंदा आहियूं न, आत्मा खे कर्म जो फल मिलंदो आहे। इन लक्ष्मी नारायण खे बि कर्मनि जो फल मिलियो न। बेहद जे बाप सां बेहद जो फल मिलंदो आहे, उहो मिलंदो आहे डायरेक्ट। ड्रामा में नूंद आहे, इहा बि ठहियलु हिकु ड्रामो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां कल्प पोइ अची करे बाप सां बेहद जो वरसो वठंदा आहियूं। बाबा असांजे लाइ वेही स्कूल ठातो अथई। उहा गवर्नमेंट आहे जिस्मानी स्कूल जो भिन्न प्रकार सां अधु कलाक पढ़ंदा आहिनि। हाणे बाप 21 जन्मनि जे लाइ सभु दुख दूरि करण लाइ पढ़ाईंदा आहिनि। हुते त आहे राजा ई, उन में नंबरवार त ईंदा आहिनि न। जीअं हिते बि राजा रानी वज़ीर प्रजा आदि सभु नंबरवार हूंदा आहिनि न, हिते त हुते बि हूंदा आहिनि। इहे पुराणी दुनिया में, नई दुनिया में त ॾाढा थोरा हूंदा, हुते सुख ॾाढो हूंदो। तव्हां विश्व जा मालिक ठहींदा आहियो, राजा ऐं महाराजा थी करे विया, उहे केतिरी ख़ुशी मनाईंदा आहिनि। परंतु बाबा चईंदा आहिनि उन्हनि खे त हेठि ई किरणो आहे। किरदार त सभु आहिनि, देवताउनि जी बि आहिस्ते आहिस्ते कला उतरदी रहंदी आहे। परंतु हुते रावण राज्य ई न आहे, इन करे सुखी सुख आहे। हिते त रावण राज्य आहे न। तव्हां जीअं चढ़ंदा आहियो उअं ई किरदा बि आहियो। आत्मायूं बि नाम रूप धारण कंदे कंदे हेठि उतरदी वियूं आहिनि। ड्रामा प्लान अनुसार कल्प पहिरियों मुआफ़िक किरी करे तमो प्रधान ठही वियूं आहिनि। कामचिता ते चढ़ण सां ई दुख शुरू थींदो आत्माउनि जो। हाणे त अति दुख न,
हुते पोइ अति सुख हूंदो। तव्हां राज ऋषि आहियो न, उन्हनि जो आहे ही हठ योग। तव्हां कोई खां बि पुछो रचना ऐं रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो त न चईंदा। पुछंदा उहा जो ॼाणंदा हूंदा, ख़ुदि ई न ॼाणंदा हूंदा त पुछनि कीअं। तव्हां ॼाणंदा आहियो ऋषि मुनि आदि कोई बि त्रिकालदर्शी न हुया, है न। बाप असांखे त्रिकालदर्शी ठाहींदा आहिनि। इहे बाबा जो विश्व जो मालिक हुयो, इन्हनि खे ज्ञान न हुयो, है न। इहे बाबा जो विश्व जो मालिक हुयो, इन्हनि खे ज्ञान न हुयो। इन जन्म में बि 60 वर्ष ताईं ज्ञान न हुयो। हाणे बाबा आया आहिनि त बि आहिस्ते आहिस्ते इहे सभु ॿुधंदा इहे सभु ॿुधाईंदा वेंदा आहिनि। भल निश्चय बुद्धि थी वेंदा आहिनि, पोइ बि माया ॾाढनि खे किराईंदी रहंदी आहे। नाम न ॿुधाए सघंदा आहिनि, न त नाउमीद थी वञनि। समाचार त ईंदा आहिनि, संग बुरो लॻियो, नई शादी कई हुई जे संग थियो, चलाइमान थी वेंदा आहिनि। चवंदा आहिनि असां शादी करण बग़ैर रही न सघंदा आहियूं। अच्छा महारथी रोज़ु सुठो महारथी रोज़ु अचण वारो हितां खां बि कई बार थी करे वियो। उन्हनि खे बि माया रूपी ग्राह जे करे पकिड़े वरिती आहे। अहिड़ा ॾाढा केस थींदा आहिनि। हाणे अञा शादी कई न आहे। अञा शादी कई न आहे। माया मुंहं में विझी करे हप करे छॾंदी आहे। स्त्री रूपी माया खीचंदी रहंदी आहे। ग्राह मगरमच्छ जे मुंहं में अची करे पिया आहिनि। पोइ आहिस्ते आहिस्ते हप करे वठंदी आहे माया। कोई ग़फ़लत कंदा आहिनि या ॾिसण में चलाइमान थींदा आहिनि। सम्झंदा आहिनि असां मथे में हिकदमि हेठि किरी पिया, है न, हेठि किरी पहुचा आहियूं। चवंदा आहिनि बाबा ॾाढो सुठो हुयो, हाणे वीचारो किरी वियो, सगाई थियो, इहा मरियो। बाप त ॿारनि खे सदैव लिखंदा आहिनि जीता रहो, किथे माया जो वार जोर सां लॻी न वञे। शास्त्रनि में बि इहे ॻाल्हियूं कुझु त आहिनि। हाणे जी इहे ॻाल्हियूं यादि पोइ गाइड बि आहिनि, मतिलबु पोइ शास्त्रनि में लिखंदा आहिनि। इहे त बाबा त पुरुषार्थ कराईंदा रहंदा आहिनि। ईअं न थिए किथे माया रूपी ग्राह हप करे छॾे। क़िस्म क़िस्म सां माया पकड़ंदी आहे। मूल आहे ही काम शत्रु, इन सां ॾाढी संभाल करणी आहे। पर दुनिया सो पावन कीअं ठहे थी, तव्हां ॾिसो था न। मुंझण जी ॻाल्हि ई न आहे। सिर्फ़ु पंहिंजी खे आत्मा सम्झी बाप खे यादि करण सां सभु दुख दूर थी वेंदा। बाबा ही पदत पावन आहिनि। इहे योग बल आहे। भारत जो प्राचीन राजयोग ॾाढो मशहूरु आहे। सम्झंदा आहिनि क्राइस्ट खां 3000 वर्ष पहिरियों पैराडाइज़ हुयो। सम्झंदा आहिनि क्राइस्ट खां पहिरियों 3000 पहिरियों पैराडाइज़ हुयो त ज़रूरु ॿियो कोई धर्म न हूंदो न। केतिरी सहज ॻाल्हियूं आहिनि, परंतु सम्झंदा न आहिनि। हाणे तव्हां सम्झंदा आहियो उहा राज्य पोइ वरी खां स्थापना करण लाइ बाबा आया आहिनि। 5000 वर्ष पहिरियों बि शिव बाबा आया हुया। ज़रूरु इहो ई ज्ञान ॾिनो हूंदो न बाबा, जीअं हाणे ॾियनि था। बाप ख़ुदि चवंदा आहिनि मां कल्प कल्प संगम ते साधारण तन में अची करे राजयोग सेखारींदो आहे। तव्हां राज ऋषि आहियो, पहिरियों न हुयो। बाबा आया आहिनि तॾहिं खां बाबा वटि रहिया आहियो, पढ़ंदा बि आहियो, सर्विस बि कंदा आहियो। स्थूल सर्विस, सूक्ष्म सर्विस, भक्ति मार्ग में बि सर्विस कंदा आहिनि। पोइ घर बार बि संभालंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि हाणे भक्ति पूरी थी।
बाबा चईंदा आहिनि हाणे भक्ति पूरी थी, ज्ञान शुरू थींदो आहे, मां ईंदो आहियां ज्ञान सां सदगति ॾियणु। तव्हांजी बुद्धि में आहे असांखे बाबा पावन ठाहिनि था। बाबा चईंदा आहिनि ड्रामा अनुसार तव्हांखे रास्तो ॿुधाइणु आयो आहे। टीचर पढ़ाईंदा आहिनि एम ऑब्जेक्ट साम्हूं इहा आहे ही ऊच ते ऊच पढ़ाई। जीअं कल्प पहिरियों बि सम्झायो हो उहो ई सम्झाईंदा रहंदा। ड्रामा जी टिक टिक हलंदी रहंदी। सेकेंड बाय सेकेंड जो बीतियो सो 5000 वर्ष पोइ वापसि रिपीट थींदो। दिन बीती वेंदा, ये ख़्याल ॿियो कोई जी बुद्धि में न आहे। सत्य त्रेता द्वापर कलयुग बीती वियो, उहो रिपीट थींदो। बीती बि उहो ई जो कल्प पहिरियों बीतियो हुयो। बाक़ी थोरा ॾींहं आहिनि, उहो लख वर्ष चई ॾींदा आहिनि। उन्हनि जी भेट में तव्हां चईंदा बाक़ी कुझु घंटा आहिनि। इहे बि ड्रामा में नूंद आहे। जॾहिं आग जॾहिं आग लॻी वेंदी तॾहिं जाॻदा, पोइ टू लेट थी वेंदा। त बाबा पुरुषार्थ कराईंदा रहंदा। तयार थी वियो। टीचर खे ईअं न चइणो पए कि टू लेट, नापास वारा ॾाढा पछताईंदा। टीचर खे ईअं न चइणो पए कि टू लेट थी वियो। नापास थियण वारा ॾाढा पछताईंदा। सम्झंदा आहिनि असांजो वर्ष मुफ़्त में हली वियो। सम्झंदा आहिनि असांजो वर्ष मुफ़्त में हली वियो। कोई त चईंदा आहिनि न पढ़ियो त छा, कोई त चईंदा आहिनि न पढ़ियो त छा, तव्हां ॿारनि खे स्ट्रिक्ट रहणो आहे। असां त बाप सां पूरो वरसो वठंदासीं। पंहिंजी खे आत्मा सम्झी बाप खे यादि करिणो आहे। इन में कोई तकलीफ़ थींदी आहे त बाप खां पुछो। ये ही मुख्य ॻाल्हि आहे। बाबा अॼु खां 5000 वर्ष पहिरियों बि चयो हुई, मामेकम यादि करो, पतित पावन मां आहियां, सभिनि जो बाप मां आहियां। श्री कृष्ण त सभिनि जो बाप न आहे। त शिव जा श्री कृष्ण जा पुजारियुनि खे इहे ज्ञान ॿुधाए सघंदा आहिनि। आत्मा पूज्य न ठही हूंदी त पोइ केतिरो मथो मारो, सम्झंदा ई न। हाणे नास्तिक ठहिनि, शायदि अॻियां हली आस्तिक ठही वेंदा। सम्झो शादी ते किरदा, पोइ अची करे ज्ञान ठाहींदा। सम्झो शादी करे किरदा, पोइ अची करे ज्ञान ठाहींदा। परंतु वरसो ॾाढो घटि थी वेंदो, छो जी बुद्धि में ॿिए जी यादि अची करे वेठी आहे न। इहे निकिरणु ॾाढो मुश्किल थी वेंदो आहे पोइ, पहिरियों स्त्री जी यादि, पोइ ॿारनि जी यादि ईंदी आहे। ॿारनि खां बि स्त्री ज़्यादा खीचंदी आहे, छो जी ॾाढे समय जी यादि आहे न। ॿार त पुठियां ईंदा आहिनि, पोइ मित्र संबंधी ससुर घर जी यादि ईंदी आहे। पहिरियों स्त्री जंहिंसां ॾाढो समय साथ ॾिनो, इहा बि ईअं ई आहे। तव्हां चईंदा असां देवताउनि सां गॾु ॾाढो समय हुयासीं, ईअं त चईंदा शिव बाबा। ईअं त चईंदा शिव बाबा सां गॾु ॾाढो समय खां प्यार आहिनि। जीअं 5000 वर्ष पहिरियों बि असांखे पावन ठातो हुई। कल्प अची करे असांजी बाबा रक्षा कंदा आहिनि। तॾहिं त उन्हनि खे दुख हरता सुख हरता चईंदा आहिनि। तव्हांजो ॾाढो लाइन क्लियर ठहिणो आहे। बाबा चईंदा आहिनि हिन अखियुनि सां जो ॾिसंदा आहियो उहो सभु क़ब्र दाख़िल थियणो आहे। हाणे तव्हां संगम ते आहियो, अमरलोक वञण वारा आहियो। हाणे तव्हां पुरुषोत्तम ठहिण जे लाइ पुरुषार्थ करो था।
ये आहे ही कल्याणकारी पुरुषोत्तम संगम युग। दुनिया में ॾिसंदा आहियो न छा छा थिए थो। हाणे बाबा आया आहिनि त पुराणी दुनिया में बि पुराणी दुनिया बि ख़त्म थियणी आहे। न हाणे बाबा आया आहिनि त पुराणी दुनिया बि ख़त्म थियणी आहे। अॻियां हली ॾाढनि खे ख़्याल में ईंदो ज़रूरु कोई आयो आहे जो दुनिया खे चेंज करे थो। उहा ई महाभारत लड़ाई आहे। तव्हां बि केतिरा समझदार ठहिया आहियो। इहे ॾाढी मंथन करण जी ॻाल्हियूं आहिनि। पाण वटि पंहिंजो श्वास व्यर्थ न गवाइणो। तव्हां ॼाणंदा आहियो श्वास सफल थींदो ई आहे ज्ञान सां। अच्छा, मीठे मीठे सिके लटे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार। माया सां बचण लाइ संग दोष सां पंहिंजी ॾाढी संभाल करणी आहे। पंहिंजी लाइन हिकदमि क्लियर रखणी आहे। श्वास व्यर्थ न गवाइणो आहे। ज्ञान सां सफल करिणो आहे पंहिंजो श्वास। ॿियो आहे जेतिरो समय मिले योग बल जमा करण लाइ रूहानी ड्रिल जो अभ्यास करिणो है न। रूहानी ड्रिल जो अभ्यास करिणो आहे। हाणे कोई नए बंधन में न बंधणो आहे। वरदाना बाबा जी चित्र छाया जो अनुभव द्वारा विघ्न विनाशक जी डिग्री वठण वारा अनुभवी मूर्त। जाते बाप साथ आहे हुते कोई भी कुझु न करे सघंदो। ये साथ जो अनुभव ये चित्र छाया ठही वेंदी आहे। बाप दादा ॿारनि जी सदा रक्षा कंदा आहिनि। पेपर ईंदा आहिनि तव्हां माण्हू खे अनुभवी ठाहिण लाइ। हिन करे सदैव सम्झणो खपे कि पेपर क्लास अॻियां वधाइण जे लाइ आयो है न। सदा यादि रहे कि पेपर क्लास अॻियां वधाइण लाइ आया आहिनि। अगरि असां ईअं सोचींदासीं न कि पेपर पास करे असां क्लास अॻियां वधंदासीं त हिन सां सदा जे लाइ विघ्न विनाशक जी डिग्री अनुभवी मूर्त ठहिण जो वरदान मिली वेंदो। यदि हाणे कोई थोरो शोर कंदा आहिनि या विघ्न विझंदा बि आहिनि त धीरे धीरे थधा थी वेंदा। सदा सोचो इहा पेपर शो आयो आहे असांखे अनुभवी ठाहिण लाइ ऐं अॻियां वधाइण लाइ त असांखे विघ्न विनाशक जी ऐं अनुभवी मूर्त ठहिण जो वरदान मिली वेंदो। स्लोगन आहे जो समय ते सहयोगी ठहींदा आहिनि उन्हनि खे हिक जो परम गुणा फल मिली वेंदो। उनखे हिक जो परम गुणा फल मिली वेंदा। अव्यक्त इशारो आहे जीअं ॾिसणु ॿुधणु ॿुधाइणु ये विशेष कर्म सहज अभ्यास में आहिनि। ईअं ई कर्मातीत थियण जी स्टेज अर्थात कर्म खे समेटण जी शक्ति सां अकर्मी अर्थात कर्मातीत ठही वेंदो है न। कर्म खे समेटण जी शक्ति सां हाणे कर्म कयो पोइ समेटे वठो। कर्मातीत ठही वञो। हिकु आहे कर्म अधीन स्टेज। ॿियो आहे कर्मातीत अर्थात कर्म अधिकारी स्टेज। हिकु कर्म जे अधीन असां थी वञो। हिकु कर्मातीत मतिलबु अधिकारी।
असां जॾहिं चाहियूं कर्म करूं, जॾहिं चाहियूं समेटे वठूं। त चेक करो, मुझ कर्मेंद्री जीत स्वराज्यधारी राजाउनि जी राज्य कारोबार ठीक हले थी। मुझ कर्मेंद्री जीत स्वराज्यधारी राजाउनि जी राज्य कारोबार ठीक हले थी। मन बुद्धि संस्कार सूक्ष्म और स्थूल कर्मेंद्रिय ठीक रीति कम करन था। चेक करो, मुझ कर्मेंद्री जीत स्वराज्यधारी राजाउनि जी राज कारोबार ठीक हले थी। अच्छा, ओम शांति। बाबा खे याद करो,